अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुझे तमाम व्यूअर्स के कीअं हो ख़ैरियत सां हो ख़ुशि हो ज़िंदगियूं कीअं आहिनि ज़िंदगियुनि में छा कुछ थी रहियो आहे अॼु सुबुह कीअं थी आहे गुज़रियल राति आई एम श्योर तव्हां सभिनी जी हुन ख़ूबसूरत आवाज़ में गुज़री हूंदी जेका बारिश जी आवाज़ तव्हां ऐं मूंखे असां सभिनी खे पसंदि आहे बट येस जॾहिं बारिश ईंदी आहे त काफ़ियुनि जॻहियुनि ते बारिश ॾाढो ख़ूबसूरती जो मंज़र बि पेश कंदी आहे पर हुन सां गॾोगॾु टेंशन बि थींदा आहिनि त यार सुबुह रोडनि ते केतिरो पाणी हूंदो सुबुह जो केॾी महिल असांखे निकिरणो पवंदो कीअं करिणो पवंदो बट जी मां हिते ज़रूरु एप्रिशिएट करणु चाहींदमि हू एवर जेको बि आहे हिते जेके कमु करे रहिया आहिनि जेके कमु ॾेखारे रहिया आहिनि जेके सर्व करे रहिया आहिनि जेके सुठे तरीक़े सां सर्व करे रहिया आहिनि उन्हनि तमामु माण्हुनि खे स्पेसिफिकली KMC जे तमामु माण्हुनि खे त अॼु जेके असां सिर्फ़ु ॻाल्हियूं ॿुधंदा हुआसीं त छा जी हीअ त हीअं थी वेंदो अगरि हीअं सफ़ाई करे छॾिजे हीअं थी वञे हीअं सफ़ाई करे छॾिजे हीअं थी वञे गुज़रियल राति स्पेसिफिकली जेका सॼी कराची जी ॻाल्हि आहे उहा त डिफरेंट जॻहियुनि ते तव्हांखे मिले ई थी बट मां पंहिंजे घर जी ॻाल्हि ॿुधायां त उन तरफ़ ॾाढी बिकॉज़ ऑब्वियसली तव्हां जॾहिं ब्रिजिस जे क़रीब रहंदा आहियो त उहे जेके इलाइक़ा हूंदा आहिनि ब्रिजिस जे हेठां हिकु ईअं लॻंदो आहे त नहर आहे पाणी जेका वही रही आहे बट कल्ह राति जेका बारिश थी हुई त आई वॉज एक्सपेक्टिंग त ॾाढो सारो को पाणी हूंदो बट जॾहिं मां निकितसि त मूंखे को पाणी जो अरीब क़रीब को अतो पतो नज़र न आयो हा देयर वॉज़ अ फील त बारिश आई आहे बट अहिड़ी का शइ जेका तव्हांखे मूंखे राह गुज़ारी में का डिस्टर्बेंस नज़र अचे अहिड़ी नज़र न आई देन कमिंग टूवर्ड्स प्रीवियस ईयर्स असां जेको शारा फैसल जो हाल ॾिसंदा हुआसीं हमेशह जॾहिं बारिश थींदी हुई सुबुह जो जॾहिं तव्हां ॿाहिरि निकिरंदा हो त शारा फैसल ते हिकु लंबी कतारूं हूंदियूं हुयूं ऐं पाणी खां माण्हू कीअं गुज़ारे माण्हू ॿाहिरि ईंदा हुआ कीअं साइड्स ते पाणी एतिरो सारो बीठल हूंदो बट अॼु किथे मूंखे जेतिरो रस्तो मां शारा फैसल खे ॾिठो मुंहिंजे रस्ते में जेतिरो शारा फैसल अचे थो उते मूंखे किथे पाणी नज़र न आयो येस देयर आर सम पॉइंट्स देयर आर सम एरियाज़ जंहिंमें पाणी आहे जंहिंमें कमु थियणु खपे बट जिथे थियो आहे मूंखे लॻे थो उते एप्रिसिएशन ज़रूरु ॾियणु खपे थी सघे थो शायदि मुंहिंजा इहे लफ़्ज़ या तव्हांजा इहे लफ़्ज़ जॾहिं असां उन्हनि लफ़्ज़नि में लफ़्ज़ मल्टीप्लाई कयूं उन्हनि माण्हुनि ताईं पहुचनि जिन एतिरो कमु कयो आहे थी सघे उन खां कई गुना वधीक असांखे सुभाणे कमु नज़र अचे सो जी ज़रूरी आहे असांखे जॾहिं पाणी नज़र ईंदो आहे त अॼुकल्ह असां ॾाढा असां हो सोशल जर्नलिस्ट थी विया आहियूं न असां फ़ौरन असां पंहिंजा कैमरास कढी ऐं ॿुधाइणु शुरू करे छॾींदा आहियूं त हिते पाणी आहे हिते रोड जे लाइ हिते हीअं आहे हिते हूअं आहे येस आहे बिल्कुलु आहे काफ़ियुनि जॻहियुनि ते आहे पर जिथे नाहे उहा ॻाल्हि केरु पहुचाईंदो जिथे नाहे उते तव्हांजो जर्नलिज़म केॾांहुं वेंदो उते तव्हांजी एज़ जेके पाण खे जर्नलिस्ट सॾाइनि था तव्हांजी इहा रिस्पॉन्सिबिलिटी आहे त उहा ख़बर बि माण्हुनि ताईं पहुचायो तव्हांजी इहा रिस्पॉन्सिबिलिटी आहे त उहो साइड जेको पॉज़िटिव साइड आहे उहो बि पहुचायो अच्छा जिते पॉज़िटिव जी ऐं नेगेटिव जी ॻाल्हि ईंदी आहे त हमेशह तव्हांखे इहो ॿुधण में ईंदो हूंदो माण्हू हमेशह चवंदा आहिनि त जी पॉज़िटिव सोचो पॉज़िटिव रहो पर छा तव्हां करे सोचियो आहे त अगरि पूरी दुनिया ई हिकु पॉज़िटिव या तव्हांजी जेका दुनिया आहे उहा अगरि पॉज़िटिविटी में हली वञे त छा असांखे ख़बर बि पवंदी त पॉज़िटिविटी आहे छा सियाणनि जो इहो चवणु आहे त जॾहिं तव्हां पॉज़िटिव ऐं नेगेटिव जी ॻाल्हि कयो था त उहे ॿ पैरेलल शयूं आहिनि जिन खे दुनिया में जिन खे यूनिवर्स में गॾु हलणो आहे असां जॾहिं तव्हां ई मां असां सभिनी पढ़ियो आहे त ऑपोज़िट अट्रैक्ट्स इहो असां हमेशह पढ़ियो आहे ऐं इन ते रिसर्चिस बि थियल आहिनि जॾहिं तव्हां इन शयुनि जी ॻाल्हि कयो था अगरि हर शइ सुठी माण्हू सोचे फॉर एग्ज़ाम्पल का हिकु रेलगाॾी आहे फॉर एग्ज़ाम्पल हिकु ट्रेन आहे हली रही आहे ॾाढी ज़बरदस्त तरीक़े सां हली रही आहे हाणे असां जॾहिं पॉज़िटिव सोचींदासीं त असांजे ज़हन में सिर्फ़ु इहो ई हूंदो बिल्कुलु ट्रैक सही आहे ॾाढी ज़बरदस्त गाॾी आहे को मसइलो कोन्हे बट अगरि इते नेगेटिव थॉट न हुजे त ख़ुदा न ख़ास्ता हिन में कुझु हीअं थी वञे ख़ुदा न ख़ास्ता हीअं थी वञे अगरि को नेगेटिव थॉट न हुजे त उन जे लाइ असां प्रिपेयर कीअं थियो सो जीअं तव्हांजी पॉज़िटिव थॉट्स इम्पॉर्टेंट आहिनि ईअं मूंखे लॻे थो तव्हांजी ज़िंदगी में नेगेटिविटी बि ईअं ई इम्पॉर्टेंट आहे हर शइ जी पंहिंजी वैल्यू आहे येस दिस इज़ यू जेको डिसाइड कंदो त तव्हांखे कंहिं शइ जी तरफ़ केतिरे टाइम लाइ कंहिं तरीक़े सां ऐं कंहिं तरीक़े सां उनखे खणणो आहे इहो तव्हांजो ज़हन डिसाइड कंदो इते तव्हांजी जेका महारत आहे न तमामु जेके तव्हांजी एक्सपर्टीज़ आहिनि इते उहे डिसाइड कंदियूं अच्छा जी हीअ जेके पॉज़िटिव ॻाल्हियूं ऐं नेगेटिव ॻाल्हियूं ऐं सुठियूं ॻाल्हियूं ऐं बुरियूं ॻाल्हियूं कॾहिं ख़ुशी जूं ॻाल्हियूं कॾहिं ग़मी जूं ॻाल्हियूं कॾहिं तकलीफ़ुनि जूं ॻाल्हियूं इहे सभु त रोज़ु ज़िंदगी जो हिसो आहिनि जेके तव्हां ऐं मां गॾिजी कंदा आहियूं प्रोग्राम जी तरफ़ अचूं था प्रोग्राम में असां सां गॾु असांजे जेके साथी हूंदा आहिनि हाशिम भाई असां सां गॾु आहिनि अस्सलाम वालेकुम हाशिम भाई कीअं आहियो ठीकु आहियो ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु तबियत ठीकु आहे हाशिम भाई बिल्कुलु सही तव्हां वटि कहिड़ी ख़बर आहे रस्ते जी हाशिम भाई अॼु
ख़बर इहा ई आहे जेका तव्हां ॻाल्हि कई, इहा ख़बर हर माण्हू शायदि फील करे पियो ऐं हा न हिन फ्लो में साल आहे at ट्रैफिक। least। बिल्कुलु बिल्कुलु जेतिरियूं बारिशूं थियूं आहिनि मतिलबु मां एक्सपेक्ट इहो कयो पिए त को ॾाढो रोडनि ते पाणी हूंदो ऐं हिकु जॻह ते यस ब्लॉकेज मिली असांखे, बट अदरवाइज़ अल्हम्दुलिल्लाह ॾाढो ॾाढो सुठो कराची नज़र उहो पियो। एॾो माशाल्लाह वॾो कराची आहे, हिकु जॻह हली हा वञे थो। हिकु जॻह हा काफ़ी। अच्छा उनजे बि त अलॻि अलॻि रीज़न्स आहिनि न मुंहिंजे ख़्याल में, अलॻि अलॻि शयूं आहिनि, पर जिथे गवर्नमेंट सुठो कमु करे थी मूंखे लॻे थो उते अप्रिशिएट करणु ॾाढो ज़रूरी आहे। अच्छा ॾींहं सां गॾो गॾु असां सां गॾु महिमान जेके अॼु तशरीफ़ फरमा आहिनि उन्हनि जी तरफ़ मां वञणु चाहियां थी। जनाब जंहिं तरीक़े सां गवर्नमेंट ॾाढो सारो कमु कंदी आहे, पर अहिड़ा असां वटि पर्सनैलिटीज़ बि हूंदियूं आहिनि जेके कराची में रहंदे खोड़ सारो कमु कंदियूं आहिनि, पंहिंजी सॼी जेको लाइफ स्पेन आहे उहो असांजे पाकिस्तान खे, असांजे सिंध खे सर्व करण में गुज़ारींदा आहिनि। पाण ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां एज़ अ सोशल वर्कर कमु करे रहिया आहिनि माशाल्लाह सां। काफ़ी जॻहियुनि ते तव्हांखे ॾिठो हूंदो, काफ़ी जॻहियुनि ते तव्हांखे ॿुधियो हूंदो। स्क्रीन जी ॻाल्हि कयां त हिकु वॾो रिश्तो हिननि जो एज़ एन एंकर पर्सन हिकु स्क्रीन सां रहियो आहे, हिकु वॾो टाइम स्पेन आहे। ऐं जॾहिं तव्हां सां मिलाईंदासीं ज़रूरु तव्हांखे उहो टाइम बि ज़रूरु यादि ईंदो। पाण राइटिंग में महारत हासिल अथनि, राइटर आहिनि ऐं गॾो गॾु हीउ जेको महीनो जेको ख़तमु थियण ते आहे पिटाई सरकार जो महीनो, उन्हनि ते बि माशाल्लाह सां जनाब जा लफ़्ज़ आहिनि जेके तव्हां मूं पढ़िया आहिनि, जेके तव्हां मूं सम्झिया आहिनि ऐं पाण सम्झाइण जी असां सभिनी खे कोशिशि बि करे रहिया आहिनि। असां गॾु प्रोफेसर मोहम्मद सलीम मेमन साहिब जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम बाबा, कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? जी बिल्कुलु। तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। ज़िंदगी कीअं आहे? ज़िंदगी बंदगी आहे, उहा जारी आहे, उहा जारी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा ज़िंदगी बंदगी आहे, इहे लफ़्ज़ मां पहिरीं एक्सपेक्ट कया पे बिकॉज़ जनाब एज़ एन लेक्चरर बि पंहिंजा जेके फ़राइज़ आहिनि उहे सरअंजाम ॾेई चुका आहिनि यूनिवर्सिटी ऑफ कराची सां। जनाब जो जेको हिकु रिश्तो आहे उहो बि रहियो आहे, त अहिड़ा लफ़्ज़ मां अॼु सॼे प्रोग्राम में एक्सपेक्ट कया पई त अहिड़ा ख़ूबसूरत लफ़्ज़ सॼे प्रोग्राम में ईंदा न। कीअं रहियो रस्तो, कीअं नज़र आयो अॼु? कीअं जेको अॼोको तव्हांजो जेको अॼोको ट्रैवलिंग आहे, को फ़र्क़ु नज़र आयो शहर में? शहर जे कुझु एराज़ियूं त साफ़ सुथरियूं आहिनि, पाणी बीठल कोन्हे। तव्हांजो पाड़ो जेको आहे मसलो इहो ई असां पाड़े ते ई नज़र न विझंदा आहियूं, मसलो इहो ई आहे। पाड़े में तव्हांजे पाणी काफ़ी बीठल आहे, खॾा खुॿा तमामु घणा थी विया आहिनि ऐं तव्हांजे भरवारी घिटी जेका आहे उते मुंहिंजे ख़्याल में कोरंगी वारा सभु किचिरो उते ई हाणे फिटो कंदा आहिनि, जो उहो रस्तो ई बंदि थी वियो आहे। जे हितां जेकॾहिं वञिजे त इहो रस्तो ई ॼण बंदि थी पियो आहे। हालांकि काटी वारा कोरंगी इंडस्ट्रियल ट्रेडिंग स्टेट जेका आहे उहा काफ़ी पंहिंजी मदद पाण जी उसूलनि ते कोरंगी जे सनती एराज़ीअ में तमामु घणो कमु करे थी ऐं हितां जा जेके सनतकार आहिनि उहे सहकार बि कंदा आहिनि। DMC जेका आहे कोरंगी उन सां डिस्ट्रिक्ट जेका आहे उन सां तमामु घणो सहकार कंदा आहिनि। काफ़ी मुंहिंजा दोस्त आहिनि जिन जूं हुते सनतूं आहिनि, उहे ॿुधाईंदा रहंदा आहिनि, पर तंहिंजे बावजूदि बि अॼु सूरत हाल का वणंदड़ कोन हुई। अच्छा इन एरिया खां अगरि इन एरिया खां पहिरीं जो रस्तो तव्हां खां पुछिजे? हा, मां आयो आहियां डिफेंस वारी एराज़ी खां। उते कंहिं ज़माने में बल्कि पोइ जेको मींहुं पियो हो तमामु घणो पाणी थी वियो। मुंहिंजी गाॾी ॿुॾी वई हुई पाणीअ में, यूनिवर्सिटी खां मोटियुसि पे मुंहिंजी गाॾी पाणी में ॿुॾी वई हुई ऐं पोयनि 2 सालनि में DHA ऐं क्लिफ्टन कैंटोनमेंट बोर्ड तव्हां ॾिठो हूंदो सॼो डिफेंस खोटियो पियो हो, अंडरग्राउंड नाला विधा अथनि कया अथनि, त पाणी हाणे बीहे कोन थो, पाणी जो वहिकिरो जेको आहे सो। ऐं शहर जे ॿियनि एराज़ियुनि में एतिरो हाणे पाणी बीहे कोन थो। सरकार या जेके मकानी हुकूमतुनि जा इदारा आहिनि उन्हनि काफ़ी कमु कयो आहे पोयनि 2 सालनि में पाणी जे नेकाल लाइ, पर जिथे लाहियूं आहिनि, खॾा खुॿा आहिनि, रोड सुठा कोन्हनि, उते यकीनन पाणी बीठल आहे ऐं माण्हू ऐं ख़बर कोन थी पए त किथे खॾो आहे ऐं किथे साफ़ रस्तो आहे। ईअं ई आहे बिल्कुलु। अच्छा ऐं मेन शाहराहूं बि जीअं तव्हां DHA जी ॻाल्हि करे रहिया आहियो, उअं ई मेन जेके शाहराहूं आहिनि कराची जूं अल्हम्दुलिल्लाह उहे बि क्लियर आहिनि। अदरवाइज़ लास्ट ईयर मूंखे यादि आहे त उते बि गाॾियूं फासी पयूं, उते बि गाॾियूं फ्लोट पे कयूं। शाहराह फैसल जेका आहे एॾी वॾो रस्तो आहे ऐं सिग्नल फ्री कॉरिडोर आहे,
उते पाणी बीठल हूंदो, बीठल उते हो, पाणी yes. बीठल हूंदो हा, तमामु मूंखे- घणो, पर हिन दफ़े पाणी बीठल उते कोन्हे। हा, अच्छा, उनजो बि हिकिड़ो प्लस पॉइंट आहे न, मां हमेशह चवंदी आहियां त हर शइ जेका बि थींदी आहे उनजो प्लस पॉइंट बि हूंदो आहे, माइनस पॉइंट बि आहे। उनजो हिकिड़ो प्लस पॉइंट इहो त असांजी छुट्टियूं ॾाढियूं थियूं हुन टाइम ते, हाणे त घुरी घुरी थकिजी पिया आहियूं, माण्हुनि खे बि ख़बर आहे त भई सफ़ाई थी वई आहे, रस्ते में तव्हां फासंदो कोन, को छुट्टी कोन मिलण वारी आहे, रोज़ तव्हांखे अचिणो आहे। सही सो आहे। उन दफ़े वरी इहो प्लस पॉइंट हो त असांखे छुट्टियूं मिली वियूं, बहानो असां वटि शारे फैसल ते पाणी आहे, ऐं ऑब्वियसली असांजो 90% अवाम जेको आहे उहो शारे फैसल जे थ्रू हा, बिल्कुलु, पंहिंजी जॻहुनि ते पहुचंदो आहे। सो हर शइ जो सुठो सुठो एस्पेक्ट बि हूंदो आहे, बुरो एस्पेक्ट बि हूंदो आहे। अच्छा जी, ही माशाल्लाह सां हिकु वॾो अरसो काफ़िनि सारियुनि शयुनि सां गॾु गुज़ारियो, अदब सां गॾु बि गुज़ारियो, लफ़्ज़नि सां बि गॾु गुज़ारियो, भिटाई जे लफ़्ज़नि में गुज़ारियो, ऐं स्क्रीन ते गुज़ारियो। ही तमामु अरसो माशाल्लाह सां हिकु पूरी स्ट्रगल आहे जेका तव्हांजी नज़र अचे थी, ऐं माशाल्लाह सां एतिरो कामयाबी सां तव्हां पंहिंजो नालो बि ठाहियो। थोरो सो हिन जर्नी जे बारे में ॻाल्हाइणु चाहींदमि, पर वक़्तु ब्रेक जो अची वियो आहे नाज़रीन, ऐं वापसि अची तमामु इन्हनि शयुनि जे बारे में ज़रूरु पंहिंजे प्रोग्राम में रग़्ज़ शामिलु कंदासीं। वक़्तु थियो आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक जी। अच्छा, प्रोग्राम जे हिन हिसे में हिकु ॿिए महिमान असांखे जॉइन कयो आहे, उन्हनि जी तरफ़ वञणु चाहियां थी। असां गॾु हिकु ॾाढा ज़बरदस्त सिंगर ऐं ॾाढा उन स्टाइल जा सिंगर जेके अक्सर असां उन्हनि म्यूज़िक्स जी तरफ़ वेंदा आहियूं जेके अच्छा चवंदा आहिनि त म्यूज़िक सिर्फ़ु ॿुधण जे लाइ हूंदी आहे, पर मूंखे लॻंदो आहे जॾहिं तव्हां उनजो जेके विजुअल्स आहिनि उहे बि ख़ूबसूरत रखो था त पोइ हिकु सोने ते सुहागो वारी ॻाल्हि थी वञे। असां सां गॾु तशरीफ़ रखनि था एहसान अली ब्रोही साहब सां गॾु जेके तशरीफ़ रखनि था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं हो, ख़ैरियत सां हो, ख़ुशि आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, तबियत ठीकु आहे? महिरबानी मालिक जा करोड़ महिरबानी। ज़िंदगी कीअं आहे? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा लख महिरबानी। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा, हीअ जेको एहसान सां सभिनी खां पहिरियों सवाल मुंहिंजो इहो तव्हां सां आहे त हीअ जेको तव्हांजो स्टाइल आहे जेको हिन वक़्तु असां ॾिसी रहिया आहियूं, जी जी, इहो सॼे प्रोग्राम में ईअं रहण वारो आहे? ये सूफ़ी प्रोग्राम। हा, त तव्हां इहो जेको तव्हां हिनखे पहिरीं त मां हिनजो ज़रूरु पर नाज़रीन खे ॿुधाइणु चाहींदमि त हीउ उहो रंग आहे जेके कई असांजा जेके फोक म्यूज़िक सां मुहबत रखंदड़ आहिनि, परफॉर्म कंदड़ आहिनि, सूफ़ी म्यूज़िक सां मुहबत रखंदड़ आहिनि, उन्हनि जे हथ में तव्हां ज़रूरु ॾिठो हूंदो, उन्हनि तमामु सिंगर्स जे हथ में लतीफ़ी तंद आहे। लतीफ़ी तंद आहे, बिल्कुलु। अच्छा, हिन तंद खे मुंहिंजो सुवालु कुझु इहो हो त हिन तंद खे सिर्फ़ु ॻाइण महिल पाण वटि रखंदा आहियो या हूअं बि पाण पंहिंजे सीने सां लॻाए रखंदा आहियो? प्रोग्राम हूअं दिलि में ई हूंदो आहे। हा, दिलि में पंहिंजे हिन में सम्झो असांजो साहु आहे तार में। सो अॼु सॼे प्रोग्राम में असां एहसान साहब खे ईअं ॾिसण वारा आहियूं, न एहसान साहब? जी जी, सही आहे। अच्छा, माशाल्लाह सां खोड़ सारो कुझु परफॉर्म कयो एहसान साहब, खोड़ सारा कुझु शयूं असांजे नाज़रीन ताईं तव्हां पहुचायूं आहिनि लाइव। माशाल्लाह सां तव्हांखे हमेशह असांजा नाज़रीन ॿुधंदा रहंदा आहिनि। इंशाल्लाह थोरी देरि में हींअर असांजे स्क्रीन ते बि इंशाल्लाह तव्हांखे नाज़रीन ॿुधंदा। ही जेको रंग आहे, जेको सूफ़ी जो रंग चइजे या हिन तन सां गॾु जो रंग चइजे, सिंधी टोपी जो रंग चइजे, या जेको सूफ़ी तव्हां ही जेको कलर तव्हां पाया आहियो इन जो रंग चइजे, इन रंग में पाण खे समायो कीअं आहे? हिन रंग में असांखे सुकून मिलंदो आहे। हे फ़क़ीरी तंद आहे न, हिन में मज़ो बि आहे। हर जे करे हर शइ असांजा जेके न सिंध जा सक़ाफ़त जे हिसाब सां लतीफ़ी तंद आहे भिटाई सरकार जो। हा, पोइ हिन जे करे असांखे सुकून ई हिन में मज़ो ईंदो आहे। वाह वाह, इहा मोहबत हूंदी आहे पंहिंजे फ़न सां ऐं पंहिंजे उन्हनि तमामु कल्चर जे एस्पेक्ट सां जेके असां सां गॾु हूंदा आहिनि, हमेशह असां सां गॾु रहंदा आहिनि, न हूंदे बि असां सां गॾु, न हुजनि बि त असांजे वटि उनजी फील हूंदी आहे। अच्छा जी, इन सां गॾो गॾु असां सां गॾु हिननि जो साथ ॾियण जे लाइ हाशिम भाई त हमेशह असां सां गॾु हूंदा ई आहिनि, बट उन्हनि सां गॾो गॾु हैदर अली साहब बि असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम। ढोलक नवाज़ असांजा, कीअं आहियो, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे, ज़िंदगी ठीकु आहे, सही गुज़रे पई, सुठी गुज़रे पई, किथे गुज़रे पई? हिते ई गुज़रे पई, हिते ई गुज़रणी आहे। कराची जो त जीअं असांजी जेको नंबर जेको कराची जी पॉपुलेशन जो वधी रहियो आहे त सभिनी ज़िंदगी हिते ई गुज़रणी आहे, ईअं ई गुज़रणी आहे। अच्छा जी, प्रोफेसर साहब तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि। ऐं कुझु ॻाल्हियूं ब्रेक ते वञण खां पहिरीं असां कुझु करे रहियासीं। माशाल्लाह सां हीअ हेतिरी जेको तमामु हीअ जेको लाइफ स्पेन आहे तव्हां कुझु न कुझु कंदे गुज़ारियो आहे, एतिरो कुझु तव्हां माशाल्लाह सां कयो आहे, एतिरो कुझु एतिरा लफ़्ज़ असांजे नाज़रीन ताईं पहुचाया आहिनि।
ही आई एम श्योर त ही शायदि सवाल काफ़िनि जॻहियुनि ते तव्हां खां माण्हू पुछियो बि हूंदो बट मां उहो पॉइंट ॾिसणु चाहियां थी जंहिं पॉइंट ते तव्हां पाण खे उन स्टेज ते सम्झो त न यार हाणे मूंखे लिखणु खपे हाणे माण्हुनि खे ॿुधाइणु खपे या ही हिकु अहिड़ी जर्नी हुई त तव्हां स्टार्ट कयो त ठीकु आहे एज़ एन टीचर तव्हां स्टार्ट करे छॾियो एज़ एन लेक्चरर स्टार्ट करे छॾियो ऐं पोइ ऑटोमेटिकली उहा फील ईंदी रही कीअं थियो हो मूं पढ़ाइणु छो शुरू कयो या इहो पेशो छो इख़्तियार कयो मुंहिंजो वालिद सिंध यूनिवर्सिटी में डिप्टी रजिस्ट्रार हो तॾहिं अञा जामशोरो कैंपस कोन ठहियो हो हैदराबाद में ओल्ड कैंपस हूंदो हो कुझु डिपार्टमेंट उते हूंदा असीं बि उते रहंदा हुआसीं अलामा आहे काज़ी सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर हो जी अलामा साहब वाइस चांसलर हो पर अलामा साहब वटि गाॾी पंहिंजी कोन हूंदी अलामा साहब वटि हिकिड़ी बहितरीनु क़िस्म जी विक्टोरिया हूंदी विक्टोरिया तव्हां ॾिठी आहे घोड़ेगाड़ी जेका हूंदी आहे त उनजी वाइफ जेका आहे सा जर्मन लेडी हुई एल्सा काज़ी त एल्सा काज़ी रोज़ सुबुह जो काज़ी साहब खे ऑफिस छॾणु ईंदी हुई काज़ी साहब रहंदो सिविल लाइन्स में सिविल लाइन्स ऐं यूनिवर्सिटी जे ओल्ड कैंपस जे विच में पोइ मेल सवा मेल जो पंध हो वधीक कोन हो त अलामा साहब विक्टोरिया में एल्सा काज़ी सां गॾु वेही ईंदो जॾहिं लहंदो हो त एल्सा काज़ी उनखे हथु ॾींदी हुई उन हथ ते काज़ी साहब हथु रखंदो ऐं पोइ उहो हथ ते ई हूंदो उहो उनखे वञी ऑफिस में विहारींदी हुई ऑफिस में वेहंदो पोइ वरी एल्सा काज़ी वापसि हुन विक्टोरिया में पंहिंजे घर वेंदी हुई ऐं वरी 1:30 वॻे मंझंदि जो उनखे वठणु ईंदी हुई नंढा हूंदा हुआसीं स्कूल वेंदा हुआसीं त इहो मंज़र कोन ॾिसंदा हुआसीं पर जॾहिं मोकलूं हूंदियूं वेकेशन्स हूंदियूं त इहो मंज़र रोज़ु ॾिसंदा हुआसीं मां ऐं मुंहिंजो भाउ 10 वॻे असां घर जे पंहिंजे असांजे बिल्कुलु को अधु फरलांग जे पंध ते उहो ऑफिस हूंदी वाइस चांसलर साहब जी त असां ॿई भाउर निकिरी ऐं ॾिसंदा हुआसीं अलामा साहब जे अचण ऐं वञण खे ऐं अलामा साहब बिल्कुलु गोॾनि जहिड़ी शख़्सियत हिकिड़ी हूंदी हुई ॾाढो वेल ड्रेस्ड हेठि पातल सूट पातल बो लॻल टाए कोन पाईंदो बो लॻल हूंदो त उन ज़माने में माण्हू जॾहिं ॿारनि खां पुछंदा हुआ उन ज़माने में त छा थींदो मां डॉक्टर थींदुसि छा थींदो मां इंजीनियर थींदुसि इहे ॿ पेशा हुआ जेके हर को पंहिंजाइणु चाहींदो MBA में MBA हूंदी कोन ही बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन हुई कोन कंप्यूटर साइंस हुई कोन IT हुई कोन त असां ॿई भाउर ॾिसंदा हुआसीं वरी हिकिड़ी ॿी शख़्सियत हूंदी आगा ताज मोहम्मद उहो सिंध यूनिवर्सिटी जो रजिस्ट्रार हूंदो पठाण ॻाढ़ो गिठो तमामु पावरफुल क़िस्म जो माण्हू ऐं मीटिंगुनि में ॻाल्हाईंदो त वॾनि वॾनि माण्हुनि खे माठ कराए छॾींदो त असांजा जेके माइट ईंदा हुआ असांजे घर या कॾहिं पोइ ईंदो को मिट माइट ईंदो या को बाबा जो दोस्त ईंदो छा पढ़ंदो आहीं बाबा फलाणे क्लास में पढ़ंदो आहियां वॾो थी छा थींदे हर को चवंदो डॉक्टर थींदुसि इंजीनियर थींदुसि त असांखां केरु पुछंदो असां ॿिन्ही भाउरनि खां केरु पुछंदो आहे वॾो थी छा थींदे मां चवंदुसि मां अलामा साहब थींदुसि अलामा साहब थींदुसि ऐं मुंहिंजो भाउ चवंदो मां आगा साहब थींदुसि उहो थोरो उनजी शख़्सियत बि अहिड़ी रोबदार क़िस्म जी हुआसीं नंढा 5, 6, 7 दर्जे में पढ़ंदा हुआसीं त मां अलामा साहब त कोन थी सघियुसि पर मूं टीचिंग प्रोफेशन खे पंहिंजायो ऐं मां कराची यूनिवर्सिटीअ में एज़ अ डीन सोशल साइंस थी रिटायर कयो ऐं उनखां पोइ अञा बि मां कॉन्ट्रैक्ट ते कराची यूनिवर्सिटी में डायरेक्टर आहियां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चेयर जो पोयनि 12 सालनि खां असीं इंसाइक्लोपीडिया ऑफ शाह लतीफ़ ते कमु पिया कयूं 5 वॉल्यूम जो प्रोजेक्ट आहे हुन मां 3 वॉल्यूम छपजी चुका आहिनि 2 वॉल्यूम्स ते कमु पियो थिए ऐं शाह लतीफ़ नंढे खंड जो पहिरियों शाइर आहे जंहिंजी इंसाइक्लोपीडिया कंपाइल पई थिए ऐं इहा सिंधी ॿोलीअ लाइ बि ऐं सिंध लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे छाकाणि त नंढे खंड में वरा ॿिया बि शाइर थी गुज़रिया आहिनि अलामा इक़बाल बि हो ग़ालिब बि हो फैज़ बि हो ॿिया बि हुआ
पर कंहिंजी बि इंसाइक्लोपीडिया कंपाइल कोन थी आहे। सिंध में सिंधीअ में इंसाइक्लोपीडिया कंपाइल पई थिए शाह लतीफ़ जी, ऐं इहा रुॻो सिंधीअ ताईं महदूद कोन हूंदी। 3 वॉल्यूम छपिजी चुका आहिनि। सही। पहिरें वॉल्यूम जो अंग्रेज़ी ऐं उर्दूअ में तर्जुमो थी रहियो आहे। हाणे उर्दूअ में जेको तर्जुमो थींदो उहो छपराईंदा एकेडमी ऑफ लेटर्स इस्लामाबाद वारा, ऐं अंग्रेज़ी जो जेको तर्जुमो थींदो उनखे ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी प्रेस छपराईंदी। ऐं ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी प्रेस जेकॾहिं छपराए थी त इन जो मतिलबु आहे त उहो सॼी दुनिया में पकड़िबो ऐं सॼी दुनिया ताईं शाह जो पैगाम वेंदो, शाह जो फ़लसफ़ो वेंदो, शाह जी शाइरी वेंदी, शाह जा किरदार वेंदा, शाह जूं सूरमियूं वेंदियूं। त इहो हिकिड़ो वॾो कमु आहे जेको कराची यूनिवर्सिटी करे पई। ऐं इहो जे टीचिंग प्रोफेशन में न हुजां त शायदि रिसर्च ॾे न वञा, रिसर्च ॾे न वञा त शायदि इन कम में इन में असांजो मुंहिंजो उस्ताद प्रोफेसर डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जेको सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर बि रहियो आहे, अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर रहियो आहे, ऐं डॉक्टर फहमीदा हुसैन उहा पहिरीं मुखां अॻु में उहा डायरेक्टर हुई शाह लतीफ़ चेयर जी, पोइ उहा वरी हली वई सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में। त हिकिड़ी टीम आहे, मां को अकेलो न आहियां, हिकिड़ी टीम आहे, एडिटोरियल बोर्ड आहे, सर्चर्स आहिनि, रिसर्चर्स आहिनि, हिकिड़ो वॾो प्रोजेक्ट आहे जंहिं ते असीं कमु पिया कयूं। त इहो अलामा साहब जी शख़्सियत जो असरु आहे जो उनखे ॾिठोसीं, उन जहिड़ो थियण जी कोशिशि कईसूं। उन जहिड़ा त नथा थी सघूं। अलामा साहिब हिकिड़ो वॾी शख़्सियत हो, ऐं अलामा साहब ई शाह लतीफ़ जे बारे में त शाह लतीफ़ उन हिकिड़ो रिसर्च पेपर लिखियो त शाह लतीफ़ दुनिया जो वॾे में वॾो शाइर आहे। उन लाइ हुन हिकिड़ा मयार मुक़ररु कया। उन्हनि मयारनि ते शाह लतीफ़ जी शाइरीअ खे उन परखियो। इहो तव्हां जेकॾहिं सिंधी मीडियम स्कूल में पढ़िया आहियो त 10हें दर्जे जे सिंधीअ जे किताब में अलामा आए काज़ी जो उहो मज़मून ॾिनल आहे। त उन जज़्बे तहत उन जे तहत इनखे असीं इंसाइक्लोपीडिया ते कमु करे रहिया आहियूं। अच्छा, जॾहिं इंसाइक्लोपीडिया जी ॻाल्हि थिए थी त प्रोफेसर साहिबु हिकु शइ जेका एतिरो भिटाई सरकार जा जेके लफ़्ज़ आहिनि उहे असां हिन ताईं हींअर वक़्तु असां ॿुधंदा हुआसीं त असांखे ट्रांसलेट करण जी ज़रूरत आहे, असांखे माण्हुनि ताईं पहुचाइण जी ज़रूरत आहे। एंड आई गेस असां खां पहिरीं भिटाई असांजो आहे, असांजे सिंध जो उहा अज़ीम हस्ती आहे जिन सिंध जो उहो नज़ारो ॾेखारियो आहे जेको शायदि ॿिया माण्हू न ॾिसी सघिया आहिनि। पर उनखे असां खां पहिरीं ॿियनि सम्झो, ॿियनि ट्रांसलेट करणु शुरू कयो, ॿियनि ॻाइणु शुरू कयो, ॿियनि ॿुधणु शुरू कयो। अॼु हिकु वॾे टाइम खां पोइ असां हिन स्टेज ते पहुता आहियूं। तव्हांखे लॻे नथो असां थोरो सो लेट थी विया आहियूं? न, असीं हरगिज़ लेट कोन थी विया आहियूं, असीं त सुतल हुआसीं। एग्ज़ैक्टली, असीं त सुतल हुआसीं। ही अंग्रेज़ जॾहिं आया त सोरले सभ खां पहिरीं भिटाई ते सोरले कमु कयो आहे। हिन में को शक कोन्हे त शाह वॾो शाइर हो, अवामी शाइर हो, जंग जर में ॻायो वेंदो हो। अणपढ़ियल माण्हू बि जेके आहिनि से तिन खे शाह जा बेत यादि हूंदा। पर सोरले जेको आहे उन अचे शाह लतीफ़ ते कमु कयो, ऐं पहिरीं जेका PhD आहे शाह लतीफ़ ते उहा अंग्रेज़ी में आहे, ऐं HD सोरले कई आहे। सोरले असांखे जाॻायो ऐं असीं जाॻियासीं। पोइ असांजे स्कॉलर्स उन ते कमु कयो, ऐं सभ खां वॾो कमु डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच कयो आहे, डॉक्टर गुरबख्शानी कयो आहे, मिर्ज़ा कलीज बेग कयो आहे, अलामा आए काज़ी कयो आहे। ऐं जीअं तव्हां चओ त असां तर्जुमो त शाह जे कलाम जो तर्जुमो दुनिया जे केतिरनि ई ॿोलियुनि में थी चुको आहे। हा, उर्दूअ में थियो आहे, शेख अयाज़ उर्दू में मंज़ूम तर्जुमो कयो आहे, आगा सलीम मंज़ूम तर्जुमो कयो आहे, ऐं अंग्रेज़ीअ में जेको आहे सो एल्सा काज़ी कयो आहे, मुश्ताक शाह कयो आहे, अलामा आए काज़ी कयो आहे, जी अलाना कयो आहे, ऐं पंजाबीअ में करतार सिंह कयो आहे, फ्रेंच में खोसे साहब कयो आहे। फ्रेंच मराकश में एम्बेसडर हो, उते हुन फ्रेंच वञी सिखी ऐं शाह खे फ्रेंच में तर्जुमो कयईं। त अरबीअ में तर्जुमो थियल आहे, पंजाबीअ में तर्जुमो थियल आहे, सराइकीअ में तर्जुमो थियल आहे। दुनिया जे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में शाह जो कलाम जो तर्जुमो थियल आहे, ईअं कोन्हे। पर बुनियादी ॻाल्हि आहे त शाह जे
त रुगो तर्जुमो काफ़ी न आहे। बिल्कुलु तर्जुमे सां गॾु शाह जे कलाम जूं सम्झाइणियूं जेके आहिनि उन्हनि ॿोलियुनि में ॾियणु ज़रूरी आहिनि त जीअं उनखे जेको आहे हाणे माण्हू चवंदा आहिनि शाह सिंध जो शेक्सपियर आहे। मां उन्हनि माण्हुनि सां सख़्तु इख़्तिलाफ़ रखंदो आहियां जेके इहे चवंदा आहिनि त शाह सिंध जो शेक्सपियर आहे। मां चवंदो आहियां शाह आहे, शेक्सपियर आहे। कंपेरिजन थी ई नथी सघे। ॿी ॻाल्हि बुनियादी जेका आहे उहा इहा आहे त शाह अवामी शाइर हो। शाह जंगनि झरनि में वेंदो हो, सामिन सां जोगिन सां ॿियनि सां 3 साल सफ़र ते निकिरी पियो, सॼी सिंध ॾिठईं, सॼी सिंध जे वणनि खे, ॿूटनि खे, माण्हुनि खे, पखियुनि खे, जीतनि खे, जणनि खे ॾिठईं। माण्हुनि सां मिलंदो हो, अवामी शाइर हो, ख़ानदानी शाइर हो। हुनजो तड़दारो जेको आहे सो शाह करीम वॾो शाइर हो सिंधी ॿोलीअ जो। त ऐं उनजे भेट में शेक्सपियर जेको आहे उहो त लॉर्ड हो। शेक्सपियर वॉज अ लॉर्ड। उते जी जेका मलका या बादशाह हूंदो उहे माण्हुनि जी हैसियत, माण्हुनि जे कम खे ॾिसी उन्हनि खे लॉर्ड जो दर्जो ॾींदा हुआ ऐं उहे हाउस ऑफ लॉर्ड्स जा मेंबर थींदा। जीअं असां वटि सेनेट आहे तीअं यूके में जी पार्लियामेंट में वॾो ऐवान जेको आहे सो हाउस ऑफ लॉर्ड्स आहे। त शेक्सपियर लॉर्ड हो ऐं हुन जेके ड्रामा लिखिया उन ड्रामनि जा सभई किरदार शहज़ादा, बादशाह, राणियूं, मलकाऊं, महलाती साज़िशूं ऐं ॿियूं ॻाल्हियूं आहिनि। शाइरी जेका कई हुन प्यार मोहबत जी शाइरी कई आहे, पर शाह त आम माण्हूअ जी शाइरी कई आहे। आम माण्हूअ जी शाइरी कई आहे, कापायतिन जी शाइरी कई आहे, मोहाणनि जी शाइरी कई आहे। सुरसारंग में जेको आहे सो अॼोके मौसम जे हवाले सां सुरसारंग में ऐं सुरसारंग ऐं शाह जी तव्हां ॼाण ॾिसो जॾहिं इहो जेको सुरसारंग जो बेत आहे विजूं वसण आयूं त उन में विजूं वसण आयूं उन में चीन जो बि ज़िक्र आहे, त उन में काबिल जो बि ज़िक्र आहे, त उन में कंधार जो बि ज़िक्र आहे, उन में उमरकोट जो बि ज़िक्र आहे, त उन में भुज जो बि ज़िक्र आहे। त केॾी हुनजी वसी मालूमात हुई। हुन उहे शयूं चीन त कोन वियो हो, चीन त कोन वियो, उहो दिल्लीअ त कोन वियो, उहो गरनार त कोन वियो, पर हुनजी जेका ॼाण आहे उन मूजिब हू हिकिड़ो अवामी शाइर हो, हिकिड़ो सेक्युलर शाइर हो, हिकिड़ो फेमिनिस्ट शाइर हो। हुन जेको आहे सो पंहिंजे सूरमनि खे ॻायो आहे, सूरमनि खे कोन ॻायो आहे, सूरमनि खे ॻायो आहे। उहे हक़ीक़तूं जेके असांखे नज़र अचनि थियूं उन्हनि जे लफ़्ज़नि में, उहे हक़ीक़तूं हुयूं। उहे अॼु असां जॾहिं पढ़ूं था या सम्झूं था या सम्झण जी कोशिशि कयूं था त उहा हक़ीक़त नज़र अचे थी। ऐं जॾहिं था ॿियनि ॿिया तमामु हर शाइर जी हिकु पंहिंजी हिकु इमेज आहे, हर शाइर जो हिकु पंहिंजो तरीक़ो आहे, हर शाइर जा पंहिंजा लफ़्ज़ आहिनि जंहिं तरीक़े सां उहे असां ताईं पहुचाइनि था। पर भिटाई जॾहिं ॻाल्हि कजे थी उन में हक़ीक़त नज़र अचे थी। उनखे पढ़िजे थो, उनखे ॻाइजे थो, उनखे ॿुधिजे थो त ईअं लॻे थो त हीअ हक़ीक़त जी ॻाल्हि थी रही आहे, हींअर जी ॻाल्हि थी रही आहे, उहा ॻाल्हि थी रही आहे जेका ज़माने में हली रही आहे। इहा शाह जे लफ़्ज़नि में हिकु शाह जी शाइरी दाइमी शाइरी आहे, हर दौर जी शाइरी आहे ऐं हर सोच जे माण्हूअ जी शाइरी आहे। सेक्युलर माण्हू उनखे जेको आहे सो सेक्युलर थो सम्झे, मज़हबी माण्हू उनखे सूफ़ी शाइर थो सम्झे, अवामी माण्हू उनखे अवामी शाइर थो सम्झे, ख़वातीन उनखे फेमिनिस्ट शाइर थियूं सम्झनि। त जेको पढ़े थो उहो उनखे पंहिंजो सम्झे थो। इहा बुनियादी ॻाल्हि इहा आहे त उहो उनखे पंहिंजो सम्झे थो ऐं उनजी शाइरीअ जी ख़ूबी इहा ई आहे त हू हर सोच, हर फ़िक्र जे माण्हूअ लाइ हुन कलाम चयो आहे ऐं ॻायो आहे। सही। एंड आई एम ग्लैड त असां जिन शाइर जी ॻाल्हि करे रहिया आहियूं, जंहिं लेजेंड जी असां ॻाल्हि करे रहिया आहियूं, पंहिंजे उन सिंध जे उन शाइर जी ॻाल्हि करे रहिया आहियूं, अॼु उन ते ही कमु थी रहियो आहे। ऐं तव्हांजो त 3 वॉल्यूम्स मुंहिंजे ख़्याल में अची चुकियूं आहिनि, 2 अचण वारियूं आहिनि। मूंखे इहा ख़बर कोन हुई त हिन ते ॻाल्हाईंदासीं, न त उहे मां वॉल्यूम खणी अचां ऐं तव्हांखे प्रेज़ेंट कयां। अच्छा, यकीन के प्रोफेसर, मूंखे बि ख़बर न हुई असां ॻाल्हाईंदासीं, पर भिटाई शख़्सियत अहिड़ी आहे जंहिं ते जॾहिं माण्हू लफ़्ज़ रखे थो त पोइ लफ़्ज़नि में लफ़्ज़ गॾिजंदा था वञनि। अच्छा जी, जल्दी सां ब्रेक जी तरफ़ हलूं था ऐं तव्हांजी ज़िंदगी जा जेके ॿिया पहलू आहिनि उन ते बि इनशाला ज़रूरु नज़र विझंदासीं। ऐं उहो पहलू त मां कॾहिं मिस कोन कंदी आहियां जेको असां सां कनेक्टेड हूंदो आहे, जेको असांजी फील्ड सां कनेक्टेड हूंदो आहे, उन पहलू खे असां कॾहिं मिस कोन कंदा आहियूं, त उन ते बि असां नज़र विझंदासीं। पर वठी रहिया आहियूं हुते ब्रेक, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ।
वेलकम बैक जी। अच्छा जी, जीअं तव्हां सभु ॼाणो था त अॼु असांखे ॾाढा ज़बरदस्त सिंगर तशरीफ़ फरमा आहिनि जेके असांखे हिकु ॾाढो ज़बरदस्त रंग अॼु मुंहिंजे प्रोग्राम में रखण वारा आहिनि। छा शामिलु करण वारा आहियो? मुर्शिदनि जी काफ़ी आहे, आहा आहा, पंहिंजे मालिकनि सां जहिड़ो बि हाल आहे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अल्लाह लगुनाम मोती महबूबन दे वनी चेज सजने हिन पांधीअ जा पैगाम ते किरी कदमन ते चेजा सव लख सलाम तव्हारी सुपरी आंगड़ो ही माता ओ कर अचण जो वन जाम सिगो तरफ सचल दे पर आया थियण में ईद सजण मुंहिंजा सुपरी ॾिनाऊं ॾुखीअ खे ख़ुशीअ जी ही ख़रीद ओ साथ ये शहीद जो पिरी पे ही आया ओ कासिद दे खबर खरीला कसीदो मोड़ायो हाय आया कि नहीं दाम मुझे चरण में आया कि नहीं दाम मुझे जल्दी पुजाए पंजी पैगाम फिरने के जल्दी पुजाए पंजी पैगाम फिरने के ओ बन तू वरी वरी आ बन तू वरी वरी हला की न हला दस हला तेर न कर हिक दम जियला तेर न कर हिक दम जियला ओ तेर न कर हिक दम जियला न तवी दस मरी मरी
माशाल्लाह 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 ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां असांजे नाज़रीन ताईं इहे ख़ूबसूरत लफ़्ज़ पहुचाया आहिनि। अच्छा हीउ रंग बि हिकु पंहिंजो हिकु रंग आहे जॾहिं इंसानु जेको ॿुधे थो उहो त जेको परफॉर्म करे थो उहो त उन रंग में नज़र अचे ई थो, पर जेको ॿुधे थो उन जे अंदरि बि उहे जेके रंग आहिनि उहे झलकनि था, उहो जेको तमामु हिकु सिनेरियो आहे उहो झलके थो। वरी महिरबानी तव्हांजी हिकु इंशाल्लाह थोरी देरि में असां ॿियो कुझु बि शामिलु कंदासीं, असां पंहिंजे नाज़रीन खे ॿियो बि कुझु ॿुधाईंदासीं। प्रोफेसर साहिबु तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि ऐं माशाल्लाह सां जीअं मां पहिरीं वञण खां पहिरीं चयो त हिकु वॾो अरसो स्क्रीन सां गॾु गुज़रियो, हिकु वॾो अरसो स्क्रीन सां तालुक़ु रहियो, हिकु वॾो अरसो स्क्रीन ते माण्हुनि खे तव्हां नज़र आयो ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां। इहो ज़िंदगीअ जो जेको इहो हिसो आहे इहो इतफ़ाक़ हो या कंहिं सोची सम्झी का साज़िश हुई, छा हो इहो? थियो इहो जो 1 यूनिट जॾहिं टुटो, वेस्ट पाकिस्तान अलॻि थियो, 4 सूबा ठहिया, उन वक़्तु सिंध में रुॻो 2 रेडियो स्टेशन हूंदा। हिकिड़ो रेडियो पाकिस्तान हैदराबाद हूंदो, हिकिड़ो रेडियो पाकिस्तान कराची हूंदो। सही। कराचीअ तां सिंधी प्रोग्राम कोन हलंदा, हैदराबाद तां सिंधी प्रोग्राम हलंदा। पोइ जॾहिं 1 यूनिट टुटो त पोइ गवर्नमेंट जी पॉलिसी चेंज थी ऐं रेडियो पाकिस्तान कराची तां बि सिंधी प्रोग्राम शुरू थिया। त रेडियो पाकिस्तान कराची तां जॾहिं प्रोग्राम शुरू थिया त उन्हनि रेडियो तां अनाउंसमेंट कई त असांखे ड्रामा आर्टिस्ट घुरिजनि रेडियो जे ड्रामनि लाइ। सो मूंखे बि शौक़ु थियो, मां स्टूडेंट हुउसि, पढ़ंदो हुउसि यूनिवर्सिटीअ में। मूं बि उन्हनि खे वञी उतां ॿुधायोमांनि त मां बि इंट्रस्टेड आहियां। चऊं त फलाणे ॾींहुं ऑडिशन थींदी, तव्हां अचिजो। सो असां 3 ॼणा उन ॾींहुं वियासीं ऑडिशन लाइ, गॾु थियासीं। हिकिड़ो मां हुउसि, हिकिड़ो महबूब आलम टीवी जो वॾो आर्टिस्ट रही चुको आहे। उन खां अॻु में हिकिड़ी फिल्म में बि सिंधी फिल्म में बि हीरो जो किरदारु अदा करे चुको हो, ऐं हिकिड़ो ज़ाहिद मासूमी हो शिकारपुर जो। सही। असां 3 वियासीं। उन्हनि असांखे मंज़ूर कुरैशी साहबु जेको टीवीअ जो जनरल मैनेजर थी रिटायर थियो, वॾो आर्टिस्ट हो, अञा बि हम टीवी जे ड्रामनि में कमु कंदो आहे, उहो उते अनाउंसर हो। ऐं अमर जलील साहबु उते LRO हो। LRO मीन्स लिसनर रिसर्च ऑफिसर। सही। वॾा ॻूण भरिजी ख़तनि जी ईंदी हुई रेडियो स्टेशन ते, मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स जे बारे में माण्हुनि जा राय हूंदा, या उन ज़माने में तव्हां जवाबु कोन हूंदो तॾहिं रेडियो तां फिल्मी गाननि जा फरमाइशी प्रोग्राम हलंदा हुआ। अच्छा। हा, फरमाइशी प्रोग्राम हलंदा हुआ फिल्मी गाननि जा। पोइ माण्हू फरमाइश कंदा हुआ, असांखे फलाणी फिल्म जो फलाणो गानो ॿुधणो आहे, त उन्हनि जो बि ख़तनि जा अंबार ईंदा। ऐं उहो गाने खां वधीक माण्हू जॾहिं उहो ईंदो त कराचीअ मां सलीम मेमून, हैदराबाद मां फलाणो, त उहो पंहिंजो नालो ॿुधी माण्हू ख़ुशि थींदा। ऐं घणनि माण्हुनि त पंहिंजा, त उन ज़माने में टपाल जो हींअर लिफ़ाफ़ो ईंदो आहे, टपाल जो हिकिड़ो पोस्ट कार्ड ईंदो हो, 5 पैसे जो पोस्ट कार्ड मिलंदो। पोइ उन ते माण्हू लिखी छॾींदा फलाणो गानो फलाणी फिल्म जो फलाणे गाइणे जो, ऐं मुंहिंजो पंहिंजो नालो वॾो करे लिखंदा, हीउ मुंहिंजो नालो। पोइ उहे नाला उन्हनि तां नशर थींदा। त रेडियो हिकिड़ो एंटरटेनमेंट जो ज़रियो रेडियो ई हूंदो हो। ऐं जेको आहे सो माण्हू उहो वञी रेडियो ॿुधंदा हुआ। रेडियो बाक़ाइदगीअ सां ॿुधो वेंदो, हर घर में रेडियो हूंदो। टीवी तॾहिं अञा एतिरो कोन थियो हो, ऐं कराचीअ में टीवी स्टेशन अञा शुरू कान थी। त मूं अप्लाई कयोसीं, वियासीं। उन्हनि असांखे स्क्रिप्ट ॾिना, हिकिड़े ड्रामे जा स्क्रिप्ट हुआ, उहे ॾिना। उन में हिकिड़ो बादशाह जो किरदारु हो। हिकिड़ो किरदारु त घणा ई आहे, पर हुननि असांखे 3 किरदार ॾिना। मूंखे बादशाह जो किरदारु ॾिनऊं, ऐं महबूब आलम खे वज़ीर जो किरदारु ॾिनऊं, ज़ाहिद मासूमीअ खे ॿियो को हिकिड़ो किरदारु ॾिनऊं। त उन्हनि चयो त तव्हां वेहो ऐं पंहिंजा पंहिंजा जेके डायलॉग्स आहिनि उन्हनि खे तव्हां यादि कयो। रेडियो ऐं टीवी जो जेको ड्रामे जो स्क्रिप्ट हूंदो आहे, फुल स्केप पेपर हूंदो आहे,
अध में डायलॉग हूंदा आहिनि अध में ऐं अध screenplay, में हा। हिदायतूं हूंदियूं जी आहिनि। जी 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 हिदायतकार लाइ बि जी अदाकार लाइ बि। अदाकार लाइ बि त ही जॾहिं तूं जुमिलो अदा कंदे त तोखे कहिड़ो एक्सप्रेशन ॾियणो आहे, मुरकणो आहे, कावड़ जो इज़हार करिणो आहे, छा करिणो आहे, सही आवाज़ कीअं कढणो आहे, कीअं मुखातिब थियणो आहे, मतिलबु डिलीवरी ऑफ डायलॉग लाइ बि हिदायतूं हूंदियूं। त हुननि चयो ही ॿई पढ़ो, तव्हांखे ही जुमिला त चवणा आहिनि पर इहे जुमिला कीअं चवणा आहिनि, हा इहे बि हिदायतूं ॾिनल आहिनि। सो अधु कलाक खां पोइ चयूं त भई तव्हां ॾिसी वरिता? असां चयो हा ॾिसी वरिता। मथे असांखे स्टूडियो में वठी विया, तव्हां रेडियो स्टेशन जा स्टूडियो अलाए ॾिठा आहिनि अलाए कोन, या टीवी, हिते त माहौल ई मुख़्तलिफ़ आहे, मुख़्तलिफ़ आहे, पर बिल्कुलु। उते PTV ते या रेडियो पाकिस्तान ते हिकिड़े पासे स्टूडियो हूंदो आहे, जी विच में इंजीनियर वेहंदो आहे हा जेको कंट्रोल कंदो आहे सॼे सिस्टम खे, जीअं हींअर शर्मा साहब कंदो हूंदो जी, 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 पंहिंजे बिल्कुलु। कंट्रोल रूम में वेही, ऐं उनजे परियां वरी वॾा वॾा शीशा लॻल हूंदा आहिनि, प्रोड्यूसर वेठो हूंदो आहे जेको सही चेक बि कंदो रहंदो आहे ऐं उतां ई हिदायतूं बि ॾींदो रहंदो आहे। हा मां सफ़ा सनड़ो सीकड़ो हूंदो हुउसि, ही जवान जेको वेठो आहे इहो बि सिहतमंद आहे, हिन खां बि सनड़ो हूंदो हुउसि। अच्छा हा यूनिवर्सिटी वारो टाइम हा यूनिवर्सिटी सही। जॾहिं पढ़ंदो हुउसि। सो जॾहिं वियासीं, हाणे मां जेका हाल हो उन आहर मूं अदायगी पे कई त मंज़ूर कुरैशी परियां हीअं ई मूंखे इशारा पियो करे, मतिलबु ज़ोरदार आवाज़ कढ, बादशाहणो शाहणो आवाज़ कढी, हाणे मुंहिंजो आवाज़ हुजे त निकिरे। सो जॾहिं हुन ऑडिशन वरिती, असां हेठि आयासीं अमर जलील जे कमरे में वेठासीं, त हुन चांहि पीआरी असांखे। सो ज़ाहिद मासूमी पुछियो, साईं छा थियो, मंज़ूर साहब असांजी ऑडिशन वरिती आहे। त मंज़ूर चयो त असां तव्हांखे इतला करे छॾींदासूं त रिज़ल्ट छा आहे। जी हुन चयो भई रिज़ल्ट तो हींअर ऑडिशन वरिती आहे, रिज़ल्ट त तुंहिंजे साम्हूं आहे, हा। असांखे हींअर ॿुधायो। जी त हुन चयो असां ईअं ॿुधाईंदा न आहियूं। पोइ ज़ाहिद मासूमी ज़िद करे वेठो त न असांखे ॿुधायो। त हुन चयो महबूब आलम खे त असीं सिलेक्ट कयूं था, उहो अॻु में ई आर्टिस्ट बि हो ऐं जी फिल्म में बि कमु करे चुको, अदाकारी बि हुनखे ईंदी हुई, ऐं असां ॿिनि लाइ चई त हा तव्हां ॿिन्ही खे असां सिलेक्ट कोन था कयूं। ज़ाहिद मासूमी कुर्सीअ तां उथियो, पाण खे खणी सटियईं कुर्सीअ ते, चयईं मां शिकारपुर में स्टेज ड्रामनि ते कमु कंदो आहियां, हीअं कंदो आहियां, हूअं कंदो आहियां, तव्हां मूंखे रिजेक्ट करे छॾियो। जी हुन चयो भई वॉइस क्वालिटी तुंहिंजी उहा न आहे। हा त ॾाढो नाराज़ थी पियो। त अमर जलील चयो त तूं हीअ स्क्रिप्ट खणी वञ जी जी ऐं तूं वञी घर में प्रैक्टिस कर, पाण में उहा सलाहियत पैदा कर, वरी अच, वरी तुंहिंजो वरी ऑडिशन audition, वठंदासीं, हा, को मसइलो कोन्हे। सही ऐं मुंहिंजे लाइ मंज़ूर जो सर हिन जी वॉइस क्वालिटी त सुठी आहे, पर ही ड्रामे लाइ फिट न आहे। हा ड्रामो कोन करे सघंदो। हा मंज़ूर दोस्त पोइ मूंखे चई तूं ड्रामो कोन करे सघंदे। मूं चयो हा कोन करे सघंदासूं, पर मूंखे अमर जलील चयो त तूं न्यूज़ लाइ अप्लाई कर, न्यूज़ लाइ अप्लाई कर, ऐं तुंहिंजो वॉइस क्वालिटी तुंहिंजी सुठी आहे, तूं न्यूज़ में थी वेंदे। हा सो मां वियुसि न्यूज़ वारनि वटि, उते बि हिकिड़ो असिस्टेंट एडिटर सुञाणो, हुनखे चयुमि, हुन चयो ठीकु आहे, हीअ बुलेटिन ॿ टे खणी वञी रिहर्सल कर, पोइ अचिजांइ त तुंहिंजी ऑडिशन वठंदासूं। सो उन्हनि मुंहिंजी ऑडिशन वरिती ऐं मूंखे उन्हनि रेडियो लाइ सिलेक्ट करे अप्रूव कयो। त ओके। मूं रेडियो ते पोइ ख़बरूं पढ़णु शुरू कयूं। ठीकु आहे 1970 में 70 में रेडियो ते ख़बरूं पढ़णु शुरू कयूं। 73 ते में पाकिस्तान टेलीविज़न तां सिंधीअ में ख़बरूं शुरू थियूं। उन वक़्तु रुगो PTV ते 25 मिंटनि जो हिकिड़ो चंक सिंधी प्रोग्राम जो हलंदो हो, ऐं PTV जी ट्रांसमिशन बि शाम जो 5 शुरू थींदी, राति जो 10-11 वॻे ख़तमु थींदी। 24 कलाकनि वारो सिस्टम अञा शुरू कोन थियो, ऐं रुगो PTV हिकिड़ो ई चैनल हूंदो, ॿिया प्राइवेट चैनल अञा कोन आया। सही पोइ उते
करीम बलोच साहब मूंखे सॾायो चई भई असां न्यूज़ शुरू था कयूं, तूं त ऑलरेडी ख़बरूं पढ़ी थो पियो, तूं अचु। पोइ हुननि ॿिनि टिनि खे घुरायो, पोइ 73 खां मूं ख़बरूं पढ़णु शुरू कयूं टेलीविज़न ते। यूनिवर्सिटी में पढ़ाईंदो हुउसि, लेक्चरर हूंदो हुउसि। पोइ उतां टीवी स्टेशन वेझी हूंदी यूनिवर्सिटी खां। पोइ कराचीअ में स्ट्राइकूं, पहिया जाम हड़ताल ऐं MQM जा हंगामा हे हो, त उहो चवंदा ॿियो केरु अचे न अचे, तोखे त अचिणो ई आहे। छाकाणि ॿिया ईंदा गाॾियुनि में, वैगनुनि में, बसुनि में, मूं वटि पंहिंजी गाॾी हूंदी हुई, उहे चवंदा आहिनि भई तोखे त अचिणो आहे। पोइ जॾहिं इहा पीथा रोक हड़ताल बि हूंदी हुई, मां यूनिवर्सिटी मां निकिरंदो हुउसि, 80 जी रफ़्तार सां गाॾी भॼाईंदो हुउसि, रोड ख़ाली हूंदा, अचे पहुचंदो हुउसि। मींहं पवंदा, सब्ज़ी मंडी वटि, सब्ज़ी मंडी पुराणी जेका आहे उहा विच में पवंदी हुई, उते पाणी भरिजी वेंदो, पासीरी गाॾी बीहारींदो हुउसि, हुन पाणी मां लंघी वेंदो हुउसि, वञी टीवी ते ख़बरूं पढ़ंदो हुउसि। राति जो गड़बड़ थी पई शहर में, चवंदा हुआ हिते ई सुम्ही रहो, सुबुह जो 10 वारी ख़बरूं केरु कंदो। त अहिड़ी रीति जेको आहे सो उते ख़बरूं पढ़णु शुरू कयूं। करंट अफेयर्स जा प्रोग्राम बि कंदो हुउसि। ऐं जॾहिं ही अफ़गानिस्तान ते हमिलो कयो अमेरिका, उन ज़माने में काफ़ी सूरत हाल उहो ईंदी, त पोइ रोज़ सिंधीअ में करंट अफेयर्स जो रोज़ प्रोग्राम थींदो। इहो तोरा बोरा में हेॾे हमला थींदा, हे थींदा, हो थींदा, त उहे करंट अफेयर्स जा प्रोग्राम कंदो हुउसि। जे शहर में स्ट्राइक आहे ऐं उर्दू पहिरीं उर्दू जो बुलेटिन थींदो 5 मिंटनि जो शाम जो, ऐं पोइ 10 मिंटनि जो बुलेटिन सिंधीअ जो हूंदो। उर्दू वारो न पहुतो, चवंदा पहिरीं त ई वञी पढ़ी आहे, पोइ वरी उतां वञी सिंधी जो पढ़ंदो हुउसि। कॾहिं ट्रांसलेटर असांजा कोन ईंदा, उर्दू वारियूं ख़बरूं ॾींदा, उनखे ऑन एयर ट्रांसलेट कंदो वेंदो हुउसि ऐं ख़बरूं पढ़ंदो हुउसि। त को मां सम्झां थो त पाकिस्तान में, छा दुनिया में, मां वाहिद न्यूज़ कास्टर आहियां जंहिं 37 सालनि ताईं लगातार ख़बरूं पढ़ियूं आहिनि। मूं 37 सालनि ताईं उर्दूअ में पढ़ियूं आहिनि, सिंधीअ में पढ़ियूं आहिनि, करंट अफेयर जा प्रोग्राम बि कया आहिनि, डेस्क बि ॾिठी आहे, ट्रांसलेशन बि कई आहे। स्ट्राइक हूंदी त हुनजी जेके वीडियोज़ ठही ईंदियूं, फिल्मूं ठही ईंदियूं, हुननि जी एडिटिंग बि एडिटर्स खां कराईंदो हुउसि। त टीवीअ खे मूं वॾो वक़्तु ॾिनो, ज़िंदगीअ जो वॾो वक़्तु ॾिनो। 2010 में मूं चयो हाणे थकिजी पियो आहियां, छाकाणि त ॾींहं में 2 बुलेटिन हूंदा। हिकिड़ो बुलेटिन सुबुह जो 9:45 हूंदो, त मां हुनजो सुपरवाइज़र बि हूंदो हुउसि, त सुबुह जो मूंखे 7 वॻे टीवी पहुचणो पवंदो हो। ख़बरूं पढ़ा न पढ़ा, ॿियो ख़बरूं पढ़े थो त हुन लाइ तयारी कराइणी पवंदी हुई। त उहो हिकिड़ो वरी मतिलबु ज़िंदगीअ जो अधु हिसो मूं पाकिस्तान टेलीविज़न खे ॾिनो, ऐं बाक़ी कराची यूनिवर्सिटी खे त ज़िंदगी ॾेई छॾी आहे। बिल्कुलु, कराची यूनिवर्सिटी खे बि ऐं लिटरेचर खे बि ज़िंदगी ॾेई छॾी आहे। जल्दी सां ब्रेक जी तरफ़ हलूं था, वापसि अची कुझु अवॉर्ड्स बि ज़िंदगी में ॾाढा ख़ूबसूरत रहिया, उनजे बारे में बि ॻाल्हाईंदासीं। 3 दफ़ा अवार्ड मिलिया आहिनि, 3 दफ़ा मूंखे बेस्ट न्यूज़ कास्टर जा अवार्ड। माशाल्लाह माशाल्लाह, ज़रूरु उन एक्सपीरियंस जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं। पर जी वक़्तु ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। अच्छा जी, वक़्तु इलाही घटि बचियो आहे प्रोग्राम जो, पर मां चाहियां थी त पंहिंजे नाज़रीन ताईं जनाब जो ख़ूबसूरत जेको अंदाज़ आहे ऐं अल्फाज़ आहे ऐं आवाज़ आहे उहो नाज़रीन ताईं पहुचाइजे। जल्दी सां कुझु शामिलु कयूं, छा शामिलु करे रहिया आहियूं? बुढल सरकार जी काफ़ी आहे। ठीकु आहे, ठीकु आहे। हज़ारे मारे थो, हज़ारे मर्द मारे थो, हज़ारे मर्द मारे थो, अड़ा को इश्क आयो खो।
मंसूर जा मस्ती यारे जाम तो दस्ती वसाए दिल संधी वास्ती वसाए दिल संधी वास्ती मुई जिगड़ी जियारे तो है लड़ा गो नवा निशान थो खोड़े जायूं वच जी में जोड़े नवा निशान थो खोड़े जायूं वच जी में जोड़े खुदिया जा ख्याल तो तोड़े खुदिया जा ख्याल तो तोड़े जॾहिं मुहड़ो ॾेखारे थो है अड़ा को इश्क आयो थो हज़ारे मण तमारे थो अड़ा को इश्क आयो थो हज़ारे मण तमारे थो बुढ़ल लव इश्क अची लाती पाए वयो यार का छाती बुढ़ल लव इश्क अची लाती पाए वयो यार का छाती अंदर बाहर जिक्र जाती अंदर बाहर जिक्र जाती तन मन में कबारे थो है अड़ा को इश्क आयो थो हज़ारे मण तमारे थो वाह जी वाह ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा जी अॼु ॻाल्हियुनि में ईअं वक़्तु गुज़री वियो आहे त ख़बर ई नथी पए वाक़ई में त कीअं चवंदा आहिनि न वक़्त जा पर हूंदा आहिनि अॼु उहे पर मूंखे नज़र अची रहिया आहिनि वक़्त जा एक्चुअली अच्छा जी सलीम साहब अवॉर्ड्स जी ॻाल्हि थी रही हुई माशाल्लाह सां प्राइड ऑफ परफॉर्मेंस बि मिलियो माशाल्लाह सां ऐं ट्रांसलेटर अवॉर्ड बि आई गेस उहो बि तव्हांखे मिलियो इहे एक्सपीरियंसिस कीअं हुआ जी इहे एक्सपीरियंसिस कीअं हुआ उस्ताद आहियूं अदब जा उस्ताद आहियूं कमी लिखणु पढ़णु आहे कमी तहक़ीक़ करणु आहे सो ऐं ॿियो असां वटि यूनिवर्सिटियुनि में जी तव्हां अॻिते नथा वधी सघो जेतर तव्हां रिसर्च पेपर्स नथा लिखो तहक़ीक़ सही। नथा कयो तव्हां अॻिते वधी नथा सघो जॾहिं अदब पढ़ायो था त पोइ अदब सां त असुद दिलचस्पी थिए थी लिखण जो शौक़ु पैदा थो थिए मां नंढो हूंदो हुउसि सोणी रिसालो निकिरंदो हो उन में बहितरीनु क़िस्म जो मयारी रिसालो हो सोणी तव्हां तॾहिं ॼावा कोन मां घड़ी घड़ी थो तव्हांखे चवां तव्हां ॼावा कोन हूंदो उन ज़माने में निकिरंदो हो त असां हैदराबाद में रहंदा हुआसीं हैदराबाद में सुल्तान होटल गाॾी खाते में हिकिड़ी हूंदी हुई होमस्टेड हॉल खां हेठि लहिबो हो त उते कोहिनूर सिनेमा जे वेझो ॿ टे किताबनि जा एजेंसियूं हूंदियूं उतां किताब वञी वठिबा त पहिरीं तारीख़ ते सोणी रिसालो पहिरीं तारीख़ ते निकिरंदो हो ईंदो हुते असां वठंदा हुआसीं पैसा बि कोन हूंदा घणा ₹100 जो मिलंदो 5 ॾींहं 4 आना ख़र्ची मिलंदी 5 ॾींहं ख़र्ची गॾु करे रखंदा हुआसीं त सोणी रिसालो वठिणो आहे उहो रिसालो वठंदा हुआसीं उतां खां घर को अधु किलोमीटर परे हूंदो त उहो रस्ते ते पढ़ंदा ईंदा हुआसीं ट्रैफिक एतिरी कोन हूंदी रस्ते ते उहो पढ़ंदा ईंदा हुआसीं ऐं उन दौर जा अफ़साने निगार नसीम करल अमर जलील आगा सलीम महताब महबूब इहे वॾा हूंदा ऐं उन्हनि जे अफ़साननि में एतिरी त दिलचस्पी हूंदी हुई ऐं समाज ऐं मुआशिरे जूं
अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं ऐं अहिड़ा किरदार हूंदा हुआ जेके उत्साह पैदा कंदा हुआ त तव्हां लिखो। ख़ासि तौर ते अमर जलील खे जेकॾहिं तव्हां पढ़ियो आहे त तव्हां ॾिसंदव त अमर जलील जा अफ़साना ॿियनि अफ़साने निगारनि जे भेट में मुख़्तलिफ़ आहिनि। मां अमर जलील खे पढ़ाईंदो रहियो आहियां यूनिवर्सिटी में, ऐं मां उन लाइ हिकिड़ी ॻाल्हि चवंदो आहियां त अमर जलील जा अफ़साना प्लॉट लेस आहिनि, उन प्लॉट कोन्हे, छाकाणि त उन में मकालमा आहिनि, किरदार जेके आहिनि से ॻाल्हाईंदा था रहनि, ऐं मकालमा ई जेके आहिनि उहे प्लॉट जी जाइ वालारीनि था। ऐं पोइ जॾहिं अमर जलील खे पढ़ियमि, उनजे वेझो बि थियुसि, तमामु घणी कुर्बत बि आहे, प्यार बि ॾींदो आहे तमामु घणो, त उन जा अक्सर अफ़साननि जा किरदार जेके आहिनि उन्हनि खे आउं ज़ाती तौर ते सुञाणंदो आहियां। ऐं लेखक उहो ई हूंदो आहे जेको पंहिंजे मुआशिरे में मुशाहिदो माणे थो, माण्हुनि सां मिले थो। तव्हां सां मां मिलियुसि, तव्हांजी का ॻाल्हि मूंखे अहिड़ी नज़र आई, तव्हां मुंहिंजे अफ़साने जा किरदार थी सघो था। हे ॻाइणो आहे, मां त हिन सां कोन ॻाल्हायो, तव्हां पे ॻाल्हायो, पर जे मां हिन खां पुछां त तव्हां कीअं सिखियो, तव्हांजे ख़ानदान में इहो सिलसिलो हलंदो थो अचे या तव्हां सिखियो कीअं सिखियो, पोइ कहिड़ियूं तव्हांखे तकलीफ़ूं थियूं, कहिड़ा को उस्ताद थियो या कोन थियो। त हर शख़्स जेको आहे सो अफ़साने जो किरदार थी सघे थो जेकॾहिं लेखक लाइ दिलचस्पीअ जो सामान मुहैया करे थो। त इहे ईअं लिखण जो शौक़ु पैदा थियो। पर मूं अफ़साना वग़ैरह लिखिया आहिनि, पर घटि, पर छाकाणि त अदब पढ़ायूं था इन करे तहक़ीक़ी मज़मून, तहक़ीक़ी मकाला मुंहिंजा वधीक लिखियल आहिनि। विखरियल वर्क जे नाले सां 2 मजमुआ आहिनि। ऐं ॿियो फैज़ जी जॾहिं फैज़ सदी जॾहिं मल्हाई पाकिस्तान सरकार, त उन्हनि हिकिड़ो प्रोजेक्ट कयो त भई फैज़ ते जेको बि कुझु लिखियल आहे, जेके बि किताब आहिनि उन्हनि जो सिंधीअ में तर्जुमो कयो वञे। उनजो मूंखे प्रोजेक्ट डायरेक्टर सम्झो या इंचार्ज करे रखियऊं त भई इहे तूं तर्जुमो कराए। त उन्हनि मां 4 किताब मूं फैज़ ते तर्जुमो कया, बाक़ी ॿियनि आलिमनि अदीबनि खां तर्जुमो कराया। त हाणे फैज़ ते सिंधीअ में एतिरो मवाद आहे जो तव्हां उन ते PhDयूं कराए सघो था, फैज़ ते सिंधीअ में ई कराए सघो था। ऐं फैज़ जी ज़िंदगी बि हिकिड़ी अजीबो ग़रीब वाक़िअनि सां भरपूर ज़िंदगी आहे। त इहे जेकॾहिं अजीबो ग़रीब वाक़िअनि सां भरपूर ज़िंदगी आहे त उहो तव्हां खे लिखण लाइ उत्साह पैदा करे थी, उहा शख़्सियत उत्साह पैदा करे थी, उनजो अमल उत्साह पैदा करे, उनजी सोच पैदा करे थी, उनजी फिलासफ़ी तव्हां लाइ जेको आहे सो पैदा करे थी। अच्छा, तव्हां अदब पढ़ियो, उन खां पोइ पढ़ायो, उनखे सम्झो, तव्हांखे छा थो लॻे त कॾहिं कॾहिं ईअं न दिलि में ईअं अजीबो ग़रीब सवाल हूंदा आहिनि, उहे उथंदा आहिनि कॾहिं कॾहिं, छा असां वटि स्पेसिफिकली जॾहिं तव्हां सिंध जी ॻाल्हि कयो था, असां वटि अदब पढ़ण जा आदाब मौजूदु आहिनि? अदब पढ़ण जा आदाब असां वटि आहिनि मौजूदु? ईअं आहे? यकीनन आहिनि, पर हाणे मसइलो हाणे इहो थी पियो आहे त अॻे जेके लेखक लिखंदा हुआ उहे पढ़ंदा हुआ, ऐं दुनिया जो अदब पढ़ंदा हुआ। जेकॾहिं अमर जलील आहे त अमर जलील लाइ मशहूरु आहे त अमर जलील हेमिंगवे खां मुतासिर आहे। हेमिंगवे वॾो शॉर्ट स्टोरी राइटर आहे अंग्रेज़ी जो, उन खां मुतासिर आहे। फलाणो फलाणे खां मुतासिर आहे। बिल्कुलु ईअं ई कंहिंखां लेखक उहो ई आहे जेको मुतासिर थिए थो लिखंदड़नि खां, मुआशिरे खां। मुआशिरे में जेके मसइला आहिनि, जेके पेचीदगियूं आहिनि, जेके तकलीफ़ूं आहिनि माण्हुनि जा, जेके अहंज आहिनि, उन्हनि खे उहो फील करे थो। आम माण्हूअ जे भेट में उहो वधीक हसास असीं सभई आहियूं, असांखे केरु का ॻाल्हि चए त नाराज़ थी था पऊं, कंहिंजी का ॻाल्हि नथी वणे नाराज़ थी था पऊं, पर लेखक जेको आहे सो आम इंसान जे भेट में एतिरो हसास आहे जो उहो हर कंहिंजो दर्द महसूसु करे थो ऐं हर कंहिंजो दर्द पंहिंजो दर्द सम्झे थो। ऐं जॾहिं पंहिंजो दर्द सम्झे थो त उनखे पननि ते उते असांजे आॾो पेश करे थो। ऐं असां जॾहिं पढ़ूं था त पोइ असांखे महसूसु थिए थो त हा अहिड़ो किरदारु त फलाणो बि सां बि ईअं ई आहे, फलाणो बि ईअं आहे।
त इहे जेके लेखक आहिनि जेके अफ़साना लिखनि था, नाविल लिखनि था, ड्रामा लिखनि था, इहे को किरदारु घड़ीनि कोन था, इहे पंहिंजे मुआशिरे मां किरदारनि खे खणनि था ऐं पोइ उन्हनि खे पेश कनि था। अक्सर तव्हां फिल्मूं ऐं ड्रामा ॾिसो, उन में डिस्क्लेमर लिखियलु हूंदो आहे त हिन में जेके वाक़िया ऐं किरदार आहिनि इहे सभु फर्ज़ी आहिनि ऐं हिननि जो इत्तफ़ाक़ सां कंहिंसां हिकु जहिड़ाई थी वञे त उहो इत्तफ़ाक़ आहे। उहो इत्तफ़ाक़ कोन हूंदो आहे, उहे त किरदार असांजे उहे असांजे मुआशिरे जा जीअरा जाॻंदा किरदार आहिनि, पर असीं उन्हनि जा नाला नथा वठणु चाहियूं। केरु नाराज़ न थी पए, केरु जेको आहे सो क्लेम न सूट न फाइल करे छॾे त हिन मुंहिंजी जेका आहे सा बदनामी जो सबबु बणिजी पियसि हिन जे लिखणी जे करे। न त अदीब जेको आहे उहो मुआशिरे जो सचो अकास आहे ऐं मुआशिरे जो आईनो असांखे ॾेखारे थो। अच्छा, हिकु आख़िरी ॻाल्हि जेका मां सलीम साहिबु जेका मां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करणु चाहियां थी, जल्दी सां वक़्तु ॾाढो घटि बचियो आहे अॼोके के एपिसोड जो। असां तव्हां माशाल्लाह एजुकेशन सां हमेशह रिलेटेड रहियो, तव्हां पंहिंजे साम्हूं कई अहिड़ा स्टूडेंट्स ॾिठा जेके कामयाब बि थिया, अॻियां बि विया। तव्हां पाण ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां हिकु ॾाढा सुठा स्टूडेंट नज़र आया, तव्हां हिकु ॾाढा सुठा टीचर नज़र आया, प्रोफेसर नज़र आया। गॾोगॾु वरी ॿिए पासे तव्हां एज़ एन एंकर पर्सन तव्हां पंहिंजा जेके फ़राइज़ आहिनि उहे सर अंजाम ॾिना। तव्हां मुआशिरे खे, असांजे अॼोके ॿार खे, असांजी अॼोकी जनरेशन खे ॾाढो क़रीब सां ॾिठो आहे, चाहे उहो एंकर पर्सन जी नज़र हुजे या पोइ हिकु लेक्चर जी नज़र हुजे। अॼु जेको नंबर असांजे स्टूडेंट्स जो ॿाहिरि वञी रहियो आहे, तव्हांखे छा थो लॻे त अॼु खां 10 साल पोइ अगरि अॼु सलीम मेमन साहब ॿाहिरि वेठा हुजनि हा त शायदि तव्हांजे हथनि खां जेतिरा स्टूडेंट्स ॾाढो कमाल तरीक़े सां पास आउट थिया आहिनि, शायदि उहे एॾो सुठो टीचर कोन हासिलु करे सघनि हा। अॼु अगरि असांजा होनहार जेके स्टूडेंट्स आहिनि उहे ॿाहिरि वञी रहिया आहिनि, सुभाणे अॼु खां 15 साल पोइ, 20 साल खां पोइ पाकिस्तान कीअं था ॾिसो? पाकिस्तान ईअं ई रहंदो, पाकिस्तान ईअं ई हूंदो। ॾिसो, हर को ॿाहिरि कोन थो वञी सघे, वञे उहो थो जंहिं वटि पैसो आहे, वञे उहो थो जेके वसीला आहिनि, ज़रिया आहिनि। हर ॿार ॿाहिरि कोन थो वञे, हर कंहिंखे स्कॉलरशिप कोन थी मिले। अॻे स्कॉलरशिप्स मिलंदियूं हुयूं, हाणे स्कॉलरशिप्स हाणे मिलनि थियूं। तव्हां HEC जे वेबसाइट ते वञो, तव्हांखे दुनिया जे 20 मुल्कनि जूं उते तव्हांखे स्कॉलरशिप नज़र ईंदियूं। हिकिड़ी रिक्वायरमेंट आहे उन्हनि जी त तव्हां GRE पास कयो। GRE हर को असां मां पास कोन थो करे सघे। मूं पंहिंजी यूनिवर्सिटीअ में अॻे असांखे हर यूनिवर्सिटी खे 2 स्कॉलरशिप्स मिलंदियूं, ओवरसीज़ स्कॉलरशिप जे नाले सां सॾिबियूं। त असांजे हिकिड़ी आर्ट्स फैकल्टी सोशल साइंस मां को बि ईंदो, हिकिड़ो साइंस मां बि ईंदो। हाणे त स्कॉलरशिप्स तमामु घणियूं थियूं अचनि, पर असांजे तालीम जो मयार हाणे उहो कोन रहियो आहे जेको अॼु खां 40 साल 50 साल अॻु हो। उन जा ज़िम्मेदार असीं पाण ई आहियूं, असीं उस्ताद बि उन जा ज़िम्मेदार आहियूं, माइट बि ज़िम्मेदार आहे ऐं शागिर्द बि ज़िम्मेदार आहे। असीं सभु ज़िम्मेदार आहियूं। माइट पैसा ॾेई पंहिंजे ॿार खे जेको आहे सो सुठो ग्रेड ॾियारणु थो चाहे, अख़बारुनि में तव्हां पढ़ंदा हूंदव। शागिर्द कापियूं थो करे, उस्ताद कापियूं थो कराए, उस्ताद पैसा वठी मार्कूं थो ॾे। इन मुआशिरे जे तालीमी सिरिश्ते में तमामु वॾो बिगाड़ आणे छॾियो आहे, उहो मयार कोन रहियो आहे। असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं त असांजो उस्ताद जेकॾहिं असां में का डेफिशिएंसी आहे, का कोताही आहे, स्कूल खां पोइ विहारे असांखे स्कूल में पढ़ाईंदो, टाइम ॾींदो असांखे। हाणे कॉलेजनि में बहितरीन कराची जा कॉलेज आहिनि, DJ कॉलेज, DJ साइंस कॉलेज ऐं आदम जी साइंस कॉलेज, कराची जा बहितरीन साइंस कॉलेज आहिनि इंटरमीडिएट लेवल ते। उस्ताद उते पढ़ाइनि कोन था, उते ॿार जेके दाख़िला था वठनि उहे रुॻो उस्ताद सां राब्ते लाइ वञनि था, बाक़ी उस्ताद जे घर वञी ट्यूशन था वठनि। कोचिंग वारो सिस्टम आहे, इहो बि हिकु आहे। तव्हां ॾिसो कराची में केतिरा कोचिंग सेंटर आहिनि ऐं हर ॿार वञी कोचिंग थो करे। पर अॻे ईअं कोन हो, अॻे उस्ताद ॾिठो त सलीम में कोताही आहे मैथ्स में, मैथ्स वारो उस्ताद चवंदो क्लास खां पोइ वेझाए मां तोखे पढ़ाईंदुसि ऐं बिना पैसे जे पढ़ाईंदो ऐं दिलचस्पी वठंदो। असां दिलचस्पी कोन था वठूं। अच्छा, ॻाल्हियूं त खोड़ सारियूं आहिनि, इन सिस्टम ते ॻाल्हाइण अॼु जे त खोड़ सारा सवाल आहिनि जेके उथनि था, पर जी वक़्त जी पाबंदी आहे। थैंक यू सो मच असां गॾु हुजण जे लाइ, सलीम साहब पंहिंजो वक़्तु कढी असांजे प्रोग्राम में शामिलु थियण जे लाइ। तव्हांजी महिरबानी। तव्हां
इन लाइक़ु सम्झो जो घुरायो। तव्हां एतिरा लाइक कम कया आहिनि, असां छा कयूं, असां मजबूर आहियूं तव्हांखे घुराइण जे लाइ। थैंक यू सो मच सां गॾु हुजण जे लाइ, वॾी महिरबानी असांजे ढोलक नवाज़ जी बि सां गॾु हुजण जे लाइ। तव्हांजी बि वॾी महिरबानी आहे सानिल साहिबु असांजे प्रोग्राम में शामिलु थियण जे लाइ, पंहिंजी आवाज़ रखण जे लाइ। हिकु ॿियो गानो असां जल्दी सां शामिलु करे रहिया आहियूं पंहिंजे प्रोग्राम में पंहिंजे नाज़रीन जे लाइ। ऐं जी मुलाक़ात तव्हां सां इंशाअल्लाह वरी 2 ॾींहंनि जी मोकल खां पोइ थींदी। मंडे ते वरी मिलंदासीं, नए हालातनि जे बारे में, नई सिलसिलनि जे बारे में, नई कहाणियुनि जे बारे में ॻाल्हि कंदासीं। तेसि ताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ जी। चाचा आसिम अब्दुल मजीद अबड़े जी शायरी जहिड़ो बि हाल। वो दुनिया दर्द दी दई सजन थी सियाणो वञन मिठड़ा अर्ज़ मञन माणो छॾे वञन मिठड़ा अर्ज़ मञन माणो दुनिया दर्द दी दई थियो सियाणो दुनिया दर्द दी दई सजन थियो सियाणो छॾे वञन मिठड़ा अर्ज़ मञन माणो छॾे वञन मिठड़ा अर्ज़ मञन माणो दुनिया दर्द दी दई सजन थियो सियाणो दुनिया दर्द दी दई सजन थियो सियाणो। पंजन पैर कढिया चोटा जंग कहें सां पंजन पैर कढिया पाय लाए नो